हेलो व्यूवर्स, अस्सलाम वालेकुम। मां आहियां इंसाफ़ अली मेमण, तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, सभिनी खां पहिरीं त तव्हां खां माज़रत आहे जो आउं एतिरनि ॾींहंनि खां तव्हांजे लाइ का बि वीडियो डाउनलोड अपलोड न करे सघियुसि। उन जी वजह मुंहिंजी ख़ासि मसरूफ़ियात हुयूं ऐं इन जे लाइ आउं तव्हां खां माज़रत कयां थो। जनाब, अॼु ईद जो ॾींहुं आहे, इन करे सभिनी खां पहिरीं त तव्हां सभिनी भाइरनि खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं, मुबारकूं। ऐं इन दुआ सां त अल्लाह साईं तव्हांखे अहिड़ियूं खोड़ सारियूं ईदूं मुबारक करे। जनाब, हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाइणी हुई त आउं हिकिड़ी नई सीरीज़ शुरू करियां पियो, जेका आहे ऑनलाइन अर्निंग जे बारे में। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां जेकॾहिं यूट्यूब जा वीडियो ॾिसो था त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो त बिना कंहिं सीड़प जे ऑनलाइन पैसा कीअं कमाइजनि था। इन जे बारे में मां तव्हांखे इंट्रोडक्शन ॾींदुसि ऐं सुठियूं सुठियूं वेबसाइट्स जेके बिल्कुलु पे आउट ॾियनि थियूं उन्हनि जे बारे में रिव्यूज़ ॾींदुसि ऐं उन सां तव्हां सुठी ख़ासी अर्निंग करे सघो था। पर इहा ॻाल्हि ज़हन में ज़रूरु रखिजो त पैसा कमाइण जे लाइ कुझु न कुझु महिनत करणी पवंदी आहे, त तव्हांखे ऑनलाइन बि महिनत करणी पवंदी। ऐं लेकिन इहो ज़रूरु आहे जो तव्हां पंहिंजे बिना कंहिं पैसे जी सीड़प जे सुठी ख़ासी अर्निंग करे सघो था। इन बारे में आउं हिकिड़ी सीरीज़ शुरू कयां पियो। अॼु जेको वीडियो हो, सभिनी खां पहिरीं त तव्हांखे ईद मुबारक ॾियणी हुई। ऐं ॿियो इहो तव्हां खां पुछिणो हो त जेकॾहिं तव्हां चाहियो था त इहा सीरीज़ आउं तव्हांजे लाइ खणी अचां त तव्हां कमेंट्स में प्लीज़ मूंखे ॿुधायो। ऐं इनशाला नेक्स्ट जेका वीडियो हूंदी उहा आउं इन बारे में कंदुसि। ऐं हाणे आउं तव्हांखे लाॻीतियूं मुंहिंजी वीडियोज़ जेके अर्निंग जे बारे में हूंदियूं उहो तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि, जंहिंसां तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे ऐं तव्हां ऑनलाइन बिना कंहिं सीड़प जे सुठी ख़ासी अर्निंग करे सघंदव। जनाब, हाणे वेंदे वेंदे मुंहिंजी रिक्वेस्ट हमेशह वांगुरु इहा आहे त इहो सिंधी चैनल आहे, सम्झो सम्झायो, तव्हांजो ई मुंहिंजो आहे। प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कंदो। क्लिक करण सां बेल जो आइकॉन ईंदो ऐं उन खे बि क्लिक कयो। ईअं कंदव त तव्हांखे हर मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां उन खे ॾिसी ऐं फ़ाइदो वठी सघंदो। ऐं मुंहिंजी वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि ऐं जेका सजेशन आहे उहा बि मूंखे तव्हां ॾेई सघो था, या का शिकायत आहे त उहा बि तव्हां मूंसां कमेंट्स में करे सघो था। जनाब, इन सां गॾु अॼोकी हिन वीडियो खे आउं हिते ई ख़तमु करियां थो इन दुआ सां त तव्हां ॾींदा। पर हाणे इनशाला जल्दी ई ऐं तव्हांखे इहे जेके ऑनलाइन अर्निंग वारियूं वीडियोज़ आहिनि इहो तव्हांखे ॿुधाईंदुसि, जेके वेबसाइट्स आहिनि जेके सुठी अर्निंग ॾियनि थियूं ऐं यकीननि ॾियनि थियूं। इन में को शक कोन्हे त उन जे बारे में मूं जेको रिसर्च कई आहे उन बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं इहो हाणे तव्हां इंतज़ारु कजो मुंहिंजे नए वीडियो जो। इनशाला तव्हांखे हुन सां फ़ाइदो थींदो। इन सां गॾु तव्हांखां इजाज़त वठंदो। अल्लाह हाफ़िज़।